संगत दे हाल वाला भला अजकल काथे आ बनी पिया कयूं बन्नी जी 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 हां पराई जा पंहिंजे कब्ज़े में आ। हाँ सही याद सिद्धी यार पराई हुजे पंहिंजी पंहिंजे कब्ज़े में माना ये फॾा छॾे ई कोन वॾनि खे वठी हलंदा अचो कीअं छॾींदासीं। न यार मूं वरी सोचियो जेल खां जीअं निकितासीं न मूं सम्झो त हाणे छॾे ॾिजनि इहे फॾा फसाद इन करे मूं जी मसीत वसाई त मैं हा मौज़ न बांग बांग ॾींदो आहियां 10,000 रुपया पाड़े वारा ॾींदा आहिनि सभु को निबड़ी मिलंदो आहे त यार हाणे 5 वक़्त निमाज़ इज़त वारो माण्हू थी वियो आहे वॾी इज़त आहे तूं साॻा फॾा शुरू करे वठो ई असांजी वॾी इज़त आ। कहिड़ी इज़त आहे फॾे में कहिड़ी इज़त आहे जेल में पादर खाईंदासीं रोज़ वो ये घटा ये भी इज़त आ। अरे पादरनि में इज़त न हूंदी आहे चरिया इज़त उनखे चइबो आहे जो माण्हू ॾिसी ठक सलाम कनि। अरे बाबा हींअर में सलाम करण बस ज़मीन असांजे हथ में आहे न कब्ज़ो असांजो आहे। माना तूं कब्ज़ो कयो वाह मुड़ुस माण्हू तुंहिंजी मर्ज़ी आहे दा बहरहाल यार पुलिस जी मार ख़बर न चार पहिरियनि पादरनि खां पोइ मूं कई तोब तूं ॼाण तुंहिंजो कमु हाणे हली आयो हुई मूं वटि महिमान थी मां सोचां थो त तोखे छा खारायां मां चवां थो तुंहिंजा मच्छी ठारायां कुकुड़ ठारायां गोश्त ठारायां या मुरागी बुसरी करायां बच्चे को घर में हुजे न जेको घर में वो ठहर खणी आहे बस हेतिरनि सालनि खां पोइ मस मस मिलियो हुई वरी जेको घर में हुजे उहो खणी चाहियो ठहंदो कोन न मां चवां थो तूं रुॻी ॿुधा बुसरी खाई त मखण हे जाणा पिया आहिनि जे कुकुड़ चई त कुकुड़ खे लेटायूंसि हेॾियूं खड़ हू कुकुड़ खे न मोतबर लॻो अचे थो पारे जे कुकुड़ सां मश्करी कंदो ॾियूंसि था ॾारो जे गोश्त चई त गोश्त छेलो चई त छेलो हुकुम कर न बाबा जेको नसीब में हुजे खणी आहे मसलो न आहे। छा है महिमान आहे मेहमान त ॾिसां थी काॾां आई छेलो काॾां आई कुकुड़ काॾां आई मखण त बुसरियूं छो महिमान आहे लाज़मी आहे सलाह करण त असांजो फर्ज़ु आहे असांजे पीउ ॾाॾे ते कर्ज़ु आहे उहो असां लाहींदासीं भली कुझु हुजे न हुजे तूं हेॾे घर जा कर्ज़ त लाहे मुंहिंजो कर्ज़ त लाहे पोइ त महिमान खे अफरू कंदो वते त जेको आहे अहिड़ो महिमान मुंहिंजे जेल जो साथी अथई हे जेल जो साथी आहे हा हाँ हे छा चोरियूं कंदो बाबा ॾाढो मुड़सो कब्ज़ा हे हो हा मां बि हिन जे करे ॾाढो थियो हुउसि अलो रकुतणी हे उहो आहे न जेको चोरनि जूं जुतियूं झले पीअंदो वरी जो हवाई फेर ते त हिन पटे ते चोर ईंदा त हेॾे वियो आहे जुतियूं खणी अकुल कर महिमान आयो आहे ॻाल्हाइण में तमीज़ ई कान्हे का ज़ाल थी ज़ाल जे हद में रहो मुड़ुस थियण जी कोशिशि न कर हा मुड़ुस थियण जी कोशिशि न कयां महिमान आहे भलो हेॾे महिमान तरस चवां थी हिनखे गाॾे में ढुकाए न त पलाल ढोयां न असां हिते आहियूं इहा इज़त आहे। अदा मां तुंहिंजे पर दबाव सो छा कयां भला रननि जो अॼुकल्ह दौर आहे मायुनि जी हुकूमत आहे मायूं चाहिनि त सभु कुझु पर अदा लुधड़ा तुंहिंजो वास्तो न वञे मां पंहिंजे मुड़ुस सां थी ॻाल्हायां तूं विच में टुबको छो थो हणे महिमान मां कंदीमांसि बेइज़तो दिमाग़ ख़राब अथई छा ॾिंको माण्हू आहे मां तो सां थी ॻाल्हायां हिन जो विच में छा अरे ॾाढो मुड़ुस आहे सुभाणे मसाला पैदा करे सघे थो भले ॾाढो मुड़ुस हुजे पंहिंजे लाइ हुजे असांखे छा कंदो हे जेल जो यार आहे सजाऊं खाटल न असांजूं तूं जेल में कॾहिं पए हा हे असां गॾिजी फुरूं कंदासीं नंढो ॿार छलन कुल्फी वठे हीअं झाटो हणी कुल्फी मां खाईंदो माना इहा महिमान नवाज़ी आहे माफ़ कजांइ तोखे मां खारायां थी महिमान नवाज़ी चङी तरह तोखे महिमान माना त फुरूं कंदे चोरियूं कंदे मूंखे इन किसे जी ख़बर ई न आहे माना वॾो लूसी हे नंढो तूं हिन जो कढां अरे मोला छा अखलाक सिख माण्हू छा चवंदा त महिमाननि जी घर वेठे बेइज़ती था कनि अकुल कर बसि मुंहिंजे ॿाहुनि खे ॾिस मुंहिंजे महिमान खे छॾ फ़िलहाल असां थोरो कचहरी करे वठूं छा जी कचहरी कंदेसि कढेसि हाणे कढेसि महिमान था अचनि अबेजन था अचनि मोकिलेसि हिनखे सुभाणे मां हिन वटि मूंखे कढी छॾींदो तणे छॾींदो न महिमान थी भलो अलाए काथो लासानी करे आयो आहे मूंखे कहिड़ी ओ रन इख़लाक सां ॻाल्हाए इख़लाक सां ॻाल्हाए हिन वटि कॾहिं कॾहिं रेवालो घर में हूंदो आहे हा रेवालो मोबाइल छा पियो ॿुधाई बाबा ग़लती इंसान खां थींदी आहे यार माइनि जे करे बस तूं सम्झ तुंहिंजी बेइज़ती तूं ॿुधी ई कोन थो पाड़ पटिजई वेझी त अची हा ॼण गॾो मोह पियो आहे हे महिमान आहे तुंहिंजो शाख ते रहंदो आहे हितां निकिरे थो त बि टुबी थो हणे अचे थो त बि टुबी थो हणे टुबी हणिया त हे ॾिस न छॾ पोइ साल ॼण गॾो मरी विया चवां थी हिनखे कढेसि त तुंहिंजे लाइ मां चांहि ढुकु खणी अचां कढेसि न ईअं मां हिन खां सवाइ चांहि जो
माना ढुक न पिया आहे हिन को तो चाहे जो ढुक न पियंदे महिमान असांजो साईं हुनजी इज़त न आहे त मुंहिंजी छाजी इज़त आहे हिते पाण हाली तो यो कीअं थींदो कमु बाबा हल पाण हली तोखे होटल ते चांहि पियारियां थो मानी खाई तो होटल ते लिखा हिन रनुनि जे करे असां भई पाण में यारी चाहे फिटायूं वणाई तारे वञी धूड़ पाए का हिन खुरासानी गॾ के चाहे वञी मां पाण थी पियां हलो बेहया के चाहे जा अलाए का तो जेल जो साथी हे मुड़सा मोतबर धाड़ा हणदो फुरियूं कंदो हवाई ठकावते वते तो पटा ठाईंदो घर में इज्जत कोन्हे हलो हलो होटल चांहि था पियूं हलो यार कयूं बि कुझु कोन्हे माना टाड़ बि न हणूं हे रनू सॼो ॾींहुं कूड़ कुटींदियूं हिक ॿिए सां वॾी महिल बसि बाक़ी असां मर्द जेकॾहिं तोखां ॻाल्हि ग़लति कईसीं त हिननि खे तकलीफ़ थी थिए मां त चवां थो दिलि चए थी त ईअं तलाक पने ते लिखी वॾे सिरोट में वेड़े निरण वारे ठका करायासीं छॾायासीं जान दुनिया में हुजे ई न तो जद हिकिड़ी घर वारी आहे मुंहिंजी 4 शादी थियल आहिनि उहो कुझु न कोन थियूं वाकई हा 4 ज़ालूं कुझु न कोन थियूं कुझु न कोन थियूं थोरो मथे मां ईअं ख़बर पए थी त तुंहिंजा वार थोरा वॼंदा खुसंदा जे 4 आहिनि त माना तुंहिंजा ॾूंटा पटींदियूं हूंदियूं न अखि जी पकाई थो करी भले मुंहिंजी हिकिड़ी ज़ाल आहे त इहा एॾी बेइज़ती थी तोखे 4 आहिनि तोखे छॾे ॾींदियूं हूंदियूं कूड़ न कुझु न कोन थियूं मवाली जी जी अञा वेठा हो छा आवा हलूं यार वॾा के बेस्ता हो तो मैं वॾा हिते इज़त बेस्ता हुआ। हो जहिड़ो पाण ॾीठ तहिड़ो महिमान कढे चवां थी हिनखे वञूं था अकेली कन कढियो वेठी हुज हा हलो हली बाबा हिन साड़िया में पुण्या तक